बिना पर्दन जे, बिना हिजाबन जे, बिना रुकावट जे क़यामत जे ॾियारे मोमिनन खे अल्लाह पंहिंजो दीदार नसीब फरमाईंदो। अल्लाह ताला बानन जे लाइ जेके नेमतूं ठाहियूं आहिनि अता फरमाईंदो। उन सभिनी नेमतुनि में अज़ीम नेमत अल्लाह जो दीदार। दीदार इलाही लज़्ज़त सभिनी नेमतुनि खां ग़ालिब हूंदी आहे। सभु नेमतुनि में तव्हां पानी पियो, पानी नेमत आहे। तव्हां पानी खाओ, लज़ीज़ ताम, उनजी पंहिंजी लज़्ज़त आहे। तव्हां पंहिंजे पाकीज़ा घरवारी जे वेझो वञो, उनजी लज़्ज़त आहे। तव्हां रांदि रूंद कयो, कचहरी कयो, हर शइ जी पंहिंजी हिकिड़ी लज़्ज़त आहे। पर हर लज़्ज़तूं हिक पासे कयो, अल्लाह जे दीदार जी लज़्ज़त खां जे बराबर ज़रे बराबर नथी थी सघे। क़यामत जो ॾियारो थींदो जंहिं दीदार जे लाइ कोई तूर ते सैयदना मूसा कलीमुल्लाह रुनो पे अर्ज़ पे कई, रब अरिनी अंज़ुर इलैक, मुंहिंजा मौला हिजाब हटा त मूंखे तुंहिंजो दीदार नसीब थिए। अल्लाह ताला फरमाए, लन तरानी, मूसा तूं ॾिसी न सघंदे मूं अल्लाह खे। केॾा ख़ुशि नसीब आहियूं असीं मुस्तफ़ा करीम जा उम्मती, जो अल्लाह फरमाए, ए महबूब जा उम्मतीओ, मुस्तफ़ा करीम जे सदके मां अल्लाह बिना हिजाब जे सो दीदार उन ॾींहुं हिकिड़ा चेहरा तरो ताज़ा हूंदा, ख़ुशी में हूंदा। छो जो पंहिंजे परवरदिगार पंहिंजे रब जे दीदार में मसरूफ़ हूंदा। सुभान अल्लाह। हिकिड़ा बदकार आहिनि जन गुनाहनि जी लज़्ज़त हासिल कई, गुनाहनि जे पोयां लॻा, बदकारनि ते वर चढ़ी विया। क़ुरान फरमाए, कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून। ईअं आहे जो उन्हनि जी दिलनि ते कट चढ़ी वई, उन्हनि अमलनि जे बदिले जेके उहे गुनाह कंदा हुया, जेके ख़ताऊं कंदा हुया, उन्हनि गुनाहनि जे करे उन्हनि जी दिलनि ते कट चढ़ी वई। कल्ला इन्नहुम अन रब्बिहिम यौमइदिन लमहजूबून। ये गुनहगार क़यामत जे ॾियारे ईंदा त उन्हनि जे पालनहार जे दीदार खां उन्हनि जे अॻियां ओट आयल हूंदी, हिजाब ॾिनल हूंदा, उन्हनि जे अॻियां पर्दा आयल हूंदा। रब जो दीदार न करे सघंदा गुनहगार, बदकार, बदामाल, जन पंहिंजी ज़िंदगी गुनाहनि में बर्बाद कई, जन पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जी बेफ़रमानी में गुज़ारी, जन अल्लाह ताला जी याद में वक़्तु न गुज़ारियो, जन खे निमाज़ न पई वणे, दीन न पियो वणे, क़ुरान न पियो वणे, अल्लाह जो ज़िक्र न पियो वणे, नवाफ़िल न पिया वणनि, मुनाजात जी लज़्ज़त हासिल न थी, उन्हनि जी दिलुनि ते पर्दा पइजी वेंदा, कट चढ़ी वेंदी, अल्लाह जे दीदार खां उन्हनि जे अॻियां हिजाब अची वेंदा। महबूबन करीमन फरमायो, जॾहिं जन्नती जन्नत में दाख़िल थींदा, अल्लाह ताला फरमाईंदो, तव्हांजी का चाहत बाक़ी आहे ए जन्नतियो। ए अमल करण वारनि जे लाइ अल्लाह फरमाईंदो, जन्नती जन्नत में पहुचंदा। रब फरमाईंदो, तव्हांखे हर नेमत ॾिनमि, तव्हांजी अञा का चाहत आहे त उनखे मां अल्लाह अञा वधायां। तव्हांखे सुबुह जी महफ़िल में तव्हांखे अर्ज़ कयमि त जन्नत तलब कयो। अल्लाह फरमाईंदो, जन्नतियो जन्नत में पहुतो, छा तव्हांजी नेमत में अञा कुझु इज़ाफ़ो कयां, अञा इज़ाफ़ो कयां, वधायां? त जन्नती अर्ज़ कंदा, हे मुंहिंजा मौला, छा तूं असांजे चेहरनि खे रोशन न कयो? असांजा चेहरा हिकिड़ा हुया, उन्हनि खे तूं मुनव्वर करे छॾियो। हे मुंहिंजा मौला, छा तूं असांखे जन्नत में दाख़िल न कयो आहे? छा इन खां वधीक ॿी का नेमत आहे? तूं असांखे नहरूं ॾिनियूं, महल ॾिना, मायूं ॾिनियूं, जेके जन्नत जूं नेमतूं ॾिसंदा जन्नत अल्लाह खे अर्ज़ कंदा, मौला तूं असांखे जहन्नम खां निजात अता फरमाई, तूं असांखे हे नेमतूं ॾिनियूं। अल्लाह ताला फरमाईंदो, ए मुंहिंजा बानो फयक्शिफुल हिजाब, पोइ अल्लाह ताला उन्हनि जन्नतियुनि जे लाइ पंहिंजे दीदार जा हिजाब हटाईंदो, पर्दा हटाईंदो। फमा ऊतू शैअन अहब्ब इलैहिम मिनन नज़्रि इला रब्बिहिम अज़्ज़ व जल्ल। सुभान अल्लाह। अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजो दीदार जो कराईंदो त जन्नत जूं जेके नेमतूं आहिनि, जन्नत जूं हूरूं, महल, मायूं, किसरा, हर शइ ॾिसंदा। जॾहिं अल्लाह जो दीदार कंदा बिना हिजाब जे, हर शइ मांद पइजी वेंदी। उन्हनि खे अल्लाह जे नेमतुनि में रब जो दीदार अञा वधीक लज़त
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सतरौन रब्बकुम कमा तरौनल कमर लैलतल बद्र, जीअं चोॾींहं जो चंड तव्हां ॾिसंदा आहियो क़यामत जे ॾियारे जन्नत में, ए जन्नतियो तव्हां अल्लाह खे ईअं रूबरू दीदार कंदा रहंदव, ईअं अल्लाह जो दीदार कंदव। सुभान अल्लाह। अल्लाह ताला सभिनी खे पंहिंजो दीदार नसीब करे। जन्नतुनि मां महबूबन करीमन फरमायो अदना तरीन दर्जे वारो जन्नती, घट में घट दर्जे वारो, जेके अल्लाह घट में घट जन्नत जूं नेमतूं ॾींदो, उहो जन्नती जॾहिं माण्हू पंहिंजे बागनि में, जन्नत जे महलनि में, पंहिंजे घर वारनि, पंहिंजी नेमतुनि ऐं ख़ादिमनि में, पंहिंजे सजायल तख़्तनि ते जॾहिं अचे वेहंदो, मदीने वारे साईं फरमायो हीअं नज़र खणंदो त 1000 सालनि जे पंध ते उनजी नज़र पहुचंदी। उन जूं जन्नत जूं नेमतूं एतिरियूं कुशादियूं हूंदियूं, उन जूं नेमतूं एतिरियूं वसी हूंदियूं जो हीअ नज़र खणंदो 1000 सालनि जे पंध ते उनजी नज़र पवंदी, उन जूं नेमतूं खुटंदियूं कोन। मदीने वारे साईं फरमायो उहे सभु नेमतूं हिक पासे, पर अल्लाह ताला वॾे में वॾो इज़त वारो माण्हू उनखे बणाईंदो। जन्नत में वॾे में वॾो इज़त वारो इहो हूंदो जंहिं वटि गुरू आहिनि, जंहिं वटि कसूर आहिनि, ईअं न। मदीने वारे साईं फरमायो अल्लाह ताला वटि सभ खां इज़त वारो माण्हू जन्नत में उहो हूंदो जेको सुबुह जो अल्लाह जो दीदार कंदो, शाम जो अल्लाह जो दीदार कंदो। सुबुह इन हाल में कंदो जो रब जो जमाल ॾिसंदो, शाम इन हाल में कंदो जो रब जो दीदार कंदो। अल्लाह अकबर कबीरा। सोचींदे ई अल्लाह अल्लाह नूर नूर ठहियो थो पए जो जन्नत में हूंदासीं अल्लाह जो दीदार कंदासीं। ॿुधायो तव्हांजी दिलि चवे थी, ॿुधायो फज़लाबाद शरीफ़ में वेहण वारो तव्हांजी दिलि जी चाहत आहे रब जो दीदार थिए। पोइ मदीने वारे साईं कुझु अहिड़ा अमल ॿुधाया आहिनि जिन खे करण सां अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजो दीदार नसीब कंदो। ये मुश्किल न आहे। उन मां वॾे में वॾो अमल आहे रमज़ान जा रोज़ा रखो। रमज़ान जो रोज़ो न छॾियो। रमज़ान शरीफ़ जा रोज़ा क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला इनाम विराईंदो, मलाइकनि खे अमर कंदो, हे निमाज़ी आया आहिनि हिननि खे निमाज़ियुनि खे अजर ॾिनो वञे, हे हाजी आया आहिनि हाजियुनि खे अजर ॾिनो वञे, मलाइक अल्लाह जो वंड विराए ॾींदा। वरी शहीद ईंदा, मुजाहिद ईंदा, गाज़ी ईंदा, मोतमिर ईंदा, ख़ैर ख़ैरात करण वारा ईंदा, सखावत करण वारा ईंदा। अल्लाह ताला उन्हनि सभिनी खे मलाइकनि जे हवाले कंदो, हिनखे पंहिंजो जन्नत जो मक़ाम ॾेखारींदा। पर जॾहिं रोज़ेदार ईंदा ऐं उन्हनि जे लाइ जन्नत जो दरवाज़ो रैयान खोलियो वेंदो, उन मां रोज़ेदारनि खां सवाइ ॿियो को बि दाख़िल न थींदो। उन रैयान दरवाज़े तां रब फरमाईंदो मलाइको हाणे तव्हां परे थियो, हाणे तव्हांजो कमु न आहे। हे जेके रोज़ा रखण वारा आहिनि, रुॻी रमज़ान न, 12 महीननि में जेके माण्हू रोज़ा रखंदो आहे उन्हनि सभिनी जे लाइ हुकुम आहे रमज़ान जा रोज़ा रखे, शवाल जा रोज़ा रखे, साईं मुंहिंजा अयाम बीद जा रोज़ा रखे, सूमर ख़मीस जो रोज़ो रखे। रोज़ेदार ईंदा। मदीने वारे साईं फरमायो अल्लाह ताला खे मलाइक अर्ज़ कंदा मौला हाजियुनि खे त असां हे इनाम ॾिनासीं, हे जन्नत जूं नेमतूं आहिनि, गाज़ियुनि खे हे इनाम ॾिनासीं, हिननि जे लाइ ॿियो कहिड़ो इनाम तयारु कयोसीं जेको असांखे ख़बर न आहे। अल्लाह फरमाईंदा अना उज्ज़ी बिही, मां अल्लाह पाण हिन रोज़ाइतनि जे लाइ जज़ा आहियां। निमाज़ुनि जे लाइ इनाम आहे जन्नत जी माड़ी, हाजियुनि जे लाइ इनाम आहे जन्नत जी नहर। अल्लाह ताला फरमाईंदो रोज़ेदारनि जे लाइ इनाम हू अल्लाह जी पंहिंजी ज़ात आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेको पाबंदी सां रोज़ा रखंदो आहे, रमज़ान जा रोज़ा रखे, पंहिंजी ज़िंदगी रोज़नि में गुज़ारे, उन जे लाइ ख़ुदि अल्लाह जो दीदार हो, अल्लाह ताला ख़ुदि उन जे लाइ जज़ा बणिजी वेंदो। ऐं ॿियो अमल साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हदीस मुबारक आहे सही बुखारी जी, हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत करे त हिकिड़े ॾिहाड़े कुन्ना इंद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां साईं करीम वटि वेठा हुआसीं राति जो वक़्तु, फनज़र इलल कमरे लैलतिल बद्र, चोॾींहं जो रात जी राति हुई, चोॾींहं जो चंड चिमके पियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चोॾींहं जे चंड खे ॾिसी फरमायो इन्नकुम सतरौन रब्बकुम कमा तरौन हाज़ल कमर। हे मुंहिंजा उम्मतियो, जीअं अॼु तव्हां हे चोॾींहं जो चंड ॾिसो था न,
हिकिड़ा खुश नसीब हूंदा जेके क़यामत जे ॾियारे ईअं अल्लाह जो दीदार कंदा। चोली जो चंड पूरो आबताब सां हूंदो आहे, चमकदार हूंदो आहे, सिज खे ॾिसण सां अखियूं चुंधियाइजी वेंदियूं आहिनि, माण्हू अखियूं बंदि करे छॾींदो आहे, पर चोली जे चंड खे माण्हू चिताए ॾिसी सघंदो आहे। मदीने वारे साईं फरमाए जीअं चोली जो चंड ॾिसो था न, ईअं अल्लाह ताला खे तव्हां ॾिसंदव। और के रसूलुल्लाह असां कीअं अल्लाह ताला खे ॾिसंदासीं, कहिड़ो अमल कयूं जंहिंसां अल्लाह जो दीदार नसीब थींदो। साईं जन फरमायो त फ़इन इस्तताअतुम अल्ला तुग़लबू अला सलातिन क़ब्ल तुलूइ शम्स व क़ब्ल गुरूबिहा, फज्र ऐं असर निमाज़ खे न छॾियो, पंहिंजे लाइ गालिब करे छॾियो। तव्हांजे अंदरि फज्र जी ऐं टेपरी निमाज़ जी मोहब्बत पैदा थी वञे, शौक़ पैदा थी वञे तव्हांजे अंदरि। फज्र जे लाइ सुता पिया हुजो, उथी पओ त मूंखे पंहिंजे मालिक जे दरवाज़े ते वञिणो आहे, सिर झुकाइणो आहे। फज्र जे लाइ तव्हांजे अंदरि जज़्बात हुजनि, असर निमाज़ तव्हां ते गालिब थी वञे। इहो शौक़ ऐं ज़ौक़ असर ऐं फज्र निमाज़ जो अल्लाह ताला जे दीदार जा हिजाब तव्हांजे लाइ खणाए छॾे। सुभान अल्लाह। ऐं ॿियो अमल महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त जन्नतुनि खे अल्लाह ताला बिना हिजाब जे जिन खे पंहिंजो दीदार कराईंदो, उन्हनि मां उहे हूंदा जेके अल्लाह जे ॾिनल मुसीबतुनि ऐं आज़माइशुनि ते सब्र करण वारा आहिनि। ज़िंदगी में जेके मामलात अचनि था, मुश्किलातूं अचनि थियूं, दुख दर्द अचनि था, केॾी महिल औलाद जी सूरत में, केॾी महिल माल जी सूरत में, केॾी महिल अयाल जी सूरत में, कॾहिं मामलात जी सूरत में मुश्किलातूं अचनि थियूं। हर इंसान जे मथां आज़माइशूं अचनि थियूं। मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए त जेकॾहिं तव्हां चाहियो था अल्लाह ताला जन्नत में तव्हांजी नेमतुनि खे वधाए, तव्हांखे पंहिंजो दीदार नसीब कराए, त पोइ तव्हां अल्लाह जी आज़माइशुनि ते सब्र कयो। इन सब्र करण वारे खे अल्लाह ख़ुदि पंहिंजो दीदार नसीब फरमाए। सुभान अल्लाह। ऐं जेकॾहिं माण्हू चाहे थो त क़यामत जे ॾियारे रब जो दीदार नसीब थिए, त उन जे लाइ ख़ासि अमल इहो आहे जो माण्हू अल्लाह जेको अमल करे, जेको कमु करे, उहो पंहिंजे अल्लाह जे लाइ करे। नमाज़ पढ़े अल्लाह जे लाइ, रोज़ो रखे अल्लाह जे लाइ, ख़ैरात करे अल्लाह जे लाइ, गुफ़्तगू करे अल्लाह जे लाइ, पंहिंजो मामिलो अल्लाह जी रज़ा जे लाइ वक़फ़ करे छॾे। मदीने वारे साईं फरमायो वजहु रब्बिकुम फिल जन्नत, अल्लाह जो दीदार जन्नत में नसीब थींदो। पोइ जेके माण्हू चाहिनि था फमन कान यअमल सालिहन व युख़लिस लिल्लाहि यरा रब्बहू, जेको माण्हू चाहे थो अल्लाह जो दीदार नसीब थिए, पोइ अमल सालिह कंदो रहे, पर उन्हनि में अल्लाह जे लाइ इख़लास पैदा करे, ख़ालिस अल्लाह जे लाइ अमल करे, यरा रब्बहू, वो ज़रूर पंहिंजे रब जो दीदार कंदो। सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं ॿियो बि उहो माण्हू जेको अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहे, रब जी रज़ा ते राज़ी रहे। महबूब फरमाए इज़ा रज़ी अल्लाहु अन अब्दिन, जॾहिं अल्लाह के पाने खां राज़ी थींदो आहे, माना अहिड़ो अमल कई जंहिंसां अल्लाह राज़ी थी वियो, रब जी रज़ा जे लाइ अमल कई, पंहिंजी दुनिया खे छॾे, माण्हू जी रज़ा जे लाइ छॾे, माण्हू जी मोहबत खे छॾे, फलाणो राज़ी थिए, फलाणो राज़ी थिए, हे कमु कयां, चाचो राज़ी थिए, मामू राज़ी थिए, न मामू राज़ी थींदो, न चाचो राज़ी थींदो, न माइट राज़ी थींदा, ज़िंदगी हीअ बि तबाह थींदी, उहा बि तबाह थींदी। दर उहो वठो जंहिंमें अल्लाह जी रज़ा हुजे, अमल उहो कयो जंहिंमें रब राज़ी थिए। मिट माइटनि खे परचाईंदे परचाईंदे दाढ़ी अची थी वई, हिकिड़ो राज़ी थियो आहे। हिकिड़ो मिसाल पियो ॾे त माइटनि खे राज़ी करण ईअं आहे जीअं ॾेदरनि जी टोकरी भरे रखणा, हिकिड़े ॾेदर खे खणी वञे त ॿियो टपो ॾेई ॿाहिरि निकिरी वेंदो, ॿिए खे विझे त ॿियो टपो ॾेई ॿाहिरि निकिरी वेंदो। दुनिया वारनि माण्हुनि खे, दुनिया जे माण्हुनि, अयाल माइट मिट यार दोस्त माण्हू जेके बि आहिनि, उन्हनि खे राज़ी करण ईअं आहे। हिकिड़े खे राज़ी कंदो त ॿियो रुसी वेंदो, ॿिए खे राज़ी कंदो त टियों रुसी वेंदो। न, उन्हनि जी रज़ा जे पोयां न डोड़ो, तव्हां अल्लाह जे कंढ लॻो, दुनिया अल्लाह तव्हांजे क़दमनि में घिराए छॾे। मदीने वारे साईं फरमायो जंहिं अल्लाह खे राज़ी कयो, अज़हर लहू वजहू यौमल क़ियामत, क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला ख़ुदि पंहिंजे दीदार जा पर्दा उन जे लाइ ज़ाहिर करे, पर्दा हटाए पंहिंजो जमाल ॾेखारे, रब पाण उन जे लाइ पंहिंजे जमाल जो इज़हार फरमाईंदो। सुभान अल्लाह। ऐं आख़िरी अमल तव्हांखे ॿुधायां, उहो त घणा अमल आहिनि, पर ही आख़िरी अमल आहे शहादत। मदीने वारे साईं फरमायो दुनिया जा माण्हू
क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला जंहिंखे नसीब करे दीदार थींदो। पर शहीद अहिड़ो इंसान आहे जंहिंखे दुनिया में अल्लाह जो दीदार नसीब थिए। जॾहिं शहीद कयो वेंदो आहे त उनखे अल्लाह ताला हर शइ हटाए उनजे साम्हूं पंहिंजे जमाल खे ज़ाहिर फरमाईंदो आहे। ऐं साईं करीमन फरमायो जॾहिं शहीद ईंदो क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला जे हुज़ूर में ईंदो, रब काइनात जी बारगाह में पेश थींदो। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो अल्लाह ताला फरमाईंदो का तलब अथई? चवंदो हा मुंहिंजा मौला जे पूरी करी। ॿुधा कहिड़ी तलब अथई? मौला वरी दुनिया पैदा कर, वरी मार को इस्लाम ऐं कुफर जो बका थिए ऐं मां उते तुंहिंजी राह में विढ़ा। विढ़ंदे विढ़ंदे मुंहिंजा मौला उते वरी शहीद थिया, मां वरी शहादत जी लज़्ज़त हासिल करणु चाहियां। छो जो जेॾी महिल शहीद थींदो आहे उन वक़्तु उहो अल्लाह जो दीदार कंदो। इहा वॾी नेमत आहे। या दोस्तो पंहिंजे अंदरि शौक़ु पैदा कयो, पंहिंजे अंदरि अल्लाह जे दीदार जो ज़ौक़ पैदा कयो। तव्हां अल्लाह जे मुहबत वारा थींदव न, दुनिया जी मुसीबतूं तव्हांजे साम्हूं ईअं हूंदियूं जीअं माकोड़ी तव्हांजे साम्हूं हलंदी आहे। माकोड़ी कपिड़े ते हले हीअं हथ जो इशारो करे हली वेंदी न। दुनिया जी मुसीबतूं ईअं अल्लाह ताला हटाए छॾींदो जे दिलि तव्हांजी अल्लाह जे दीदार जी तालीब बणिजी वेंदी। सैयदना अय्यूब अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल हुयो, बीमार थी पियो, अल्लाह बीमारी ॾिनी। पोइ जॾहिं ठीक थियो तक़रीबन 10 साल 15 साल हुन बीमारी में गुज़ारे। के रिवायतूं आहिनि त 40 साल, कंहिं में रिवायतूं में 15 साल, मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। जॾहिं ठीक थियो त पैसो पायो वापसि मोटी, सिहत आई, बच्चा ॿार हर शइ वापसि मिली वई। माण्हू जो किबला मज़ो हुन बीमारी वारे वक़्त में हुयो या हींअर अल्लाह ताला जेको आसानी ॾिनी अथई इन में वधीक लज़त ऐं सुकून आहे। चई सुकून हुन बीमारी में हुयो, हुन गुरबत में, हुन तंगी में, हुन बीमारी में जिस्म कड़ी बची वियो हुयो, उन बीमारी में मज़ो। त वॾी ॻाल्हि थो करी जी शुक्र अल्लाह जो रब नेमतूं ॾिनियूं आहिनि, पर लज़त हुन में जी सो वरी कीअं जी इन जे करे जो जॾहिं सुबुह थींदी हुई सॼी राति अज़ियत में गुज़ारींदो हुयुसि, बीमारी में, तकलीफ़ में, सोच में। पर जेॾीमहिल सुबुह थींदी अल्लाह फरमाईंदो अय्यूब ख़ुशि आहीं? अल्लाह पुछंदो हुयो अय्यूब ख़ुशि आहीं? मां अर्ज़ कंदुसि मुंहिंजा मौला मुंहिंजा करीम रब तो जो पुछो मुंहिंजूं सभु बीमारियूं लही वियूं। सॼो ॾींहुं उन अल्लाह जे ॿिनि लफ़्ज़नि जी लज़्ज़त में गुज़री वेंदो हुयो। वरी जॾहिं शाम थींदी हुई त शाम जो वरी रब पुछा कंदो हुयो अय्यूब राज़ी आहीं? मां चवंदुसि मुंहिंजा मौला मां राज़ी आहियां आहियां चवंदे चवंदे सॼी राति गुज़री वेंदी हुई। पोइ बीमारी विसरी वेंदी हुई, मूंखां मुंहिंजो उहो जेको तड़पण विसरी वेंदो हुयो। बसि रब जे आवाज़ में केॾी महिल शाम थींदी, केॾी महिल सुबुह थींदी, पंहिंजे रब जो आवाज़ ॿुधंदुसि। जॾहिं को ठीक थियो आहियां या बीमारी वई आहे तॾहिं को उहो आवाज़ बंदि थी वियो, उहो अल्लाह जो पुछणु बंदि थी वियो। मां चवंदो वरी बीमार थिया, वरी उन गार में वञी पवां, वरी बीमारी में मुंहिंजो मालिक मूंखां पुछा करे, मां वरी उन अल्लाह जो आवाज़ ॿुधा, रब पुछा करे अय्यूब राज़ी आहे? सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं अंदाज़ो लॻायो अय्यूब अलैहिस्सलाम जे लाइ पुछणु एॾो कमाल वारो हुयो जो हर शइ विसरी वेंदी हुयसि। जन्नत में त असां रूबरू दूबदू रब जो दीदार करे सघंदासीं। ॿुधायो हुनजी तलब आहे कि न कोन्हे का? हे जेके अमल ॿुधाया आहिनि इन में ज़ौक़ पैदा कयो, शौक़ पैदा कयो, अल्लाह जा तालिब बणिजी वञो, दुनिया खे छॾे रब जा तालिब बणिजी वञो, अल्लाह सां ताल्लुक़ क़ाइमु करण वारा बणिजी वञो, रब जे दीदार जा तालिब बणिजी वञो। छो नथा अल्लाह जे दीदार जा तालिब बणिजो? अल्लाह खां सिवा ॿियो आहे छा? रब खां सिवा ॿी कहिड़ी शइ आहे दुनिया में? काइनात में अल्लाह खां सिवा कहिड़ी शइ बाक़ी पई आहे जंहिंजे पोयां डोड़ो? हर शइ त ख़तमु थी वञणी आहे, बाक़ी अल्लाह आहे त हुनजो तालिब बाक़ी रहण वारो थींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे रब असांखे पंहिंजे दीदार जो तालिब बनाए, क़यामत जे ॾियारे उन जमात में शुमार फरमाए जेके अल्लाह ताला जे दीदार जी तलब करण वारा हुजनि, रब खे ॾिसण वारा। आमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना या अल्लाह सल्लल्लाहु असांजी दिलनि खे पंहिंजी मोहबत सां भरपूर फरमा। मौला असांजी दिलनि जे ज़ंगल खे साफ़ फरमा, असांजी दिलनि खे गुनाहनि जी मेर खां पाक साफ़ फरमा।
मुझा मौला असांखे पंहिंजी मोहब्बत वारो बना पाण सां ताल्लुक़ क़ाइम करण वारो दुनिया जी मोहब्बतुनि खां पनाह में रखिजा मुझा मौला दुनिया जी चाहतुनि खां बचाइजा नफ्स जी ख्वाहिशुनि खां बचाइजा नफ्स तुंहिंजी बेफ़रमानी ते असांखे पोयां लॻाए मुझा मौला इन शरीर खां असांखे हिफ़ाज़त में रखिजा उन तरीक़े ते हला जंहिंमें तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हो हे मुझा मौला असांजी अखियुनि खे न लाइक़ बना जो तुंहिंजो दीदार करे मुझा मौला असांजी अखियुनि खे लाइक़ बना जो तुंहिंजे दिल पर नबी जो दीदार करे हे मुझा मौला असांजे अमलनि में इख़लास पैदा फरमा असांखे अमलनि में इख़लास नसीब फरमा दीन जे मथां अमल जी शिद्दत नसीब फरमा गुनाहनि जी नफ़रत नसीब फरमा उहे कम करा जिनमें तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी थियो मुझा मौला असांजे सीने खे पंहिंजे ज़िक्र सां भरपूर फरमा असांजे अखियुनि में पंहिंजो नूर पैदा फरमा असांजे रूह खे पंहिंजो ताबे बना असांजे नफ्स खे पंहिंजो मुती बना हे मुझा मौला पंहिंजी सिक ऐं तड़प नसीब फरमा इश्क ऐं उल्फत नसीब फरमा पंहिंजे ज़िक्र जी लज़्ज़त नसीब फरमा पंहिंजे मुनाजात जी लज़्ज़त नसीब फरमा मुझा मौला असां फ़क़ीरनि खे उहा शइ नसीब फरमा जेका पंहिंजे वलीअनि खे अता फरमायो उहे नेमतूं अता फरमा जेके पंहिंजे रोशन कुतबनि खे अता फरमायो जेके पंहिंजे मुक़र्रब ॿारनि खे अता कंदो आहे उहे रमज़ान जी घड़ी में असांजी नेमतूं अता फरमायो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद।